आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे अकार्ड मूजिबि सिंध खे पाणी न मिलण जे ख़दशनि जो इज़हार कंदे वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरे चयो त अॼु कोटड़ी बैराज जे मुख़्तलिफ़ केनालनि में 30 खां 35% पाणीअ जी खोट आहे ऐं मजमूई तौरु 60 खां 65% पाणीअ जी खोट आहे। इन लाइ सिंध खे वाटर अकार्ड मूजिबि पंहिंजे हिसे जो पाणी ॾियणु इंतिहाई लाज़मी आहे। हिन चयो त मंगला मां 10,000 पाणी निकिरी रहियो आहे। असां वफ़ाक़ साम्हूं एहतिजाज कयो आहे ऐं हींअर बदीन, ठठो, सिजावल ऐं टंडे मोहम्मद ख़ान में पाणीअ जी खोट आहे। इन्हनि ज़िलनि में चांवरनि जो फसल थियणो आहे। पाणी न हुअण करे फसल मुतासिर थी सघे थो। ॼाम ख़ान शोरे चयो त सिंध जे 14 केनालनि ते हिन वक़्तु पाणी पूरो नाहे। हिन चयो त अरसा खे हिकु बाडी बणायो वियो आहे जंहिंजो मक़सदु आहे 1991 जे वाटर अकार्ड ते अमल कराईंदे सूबनि में अकार्ड मुताबिक़ पाणी नाहे त अरसा जो कमु आहे त बराबरि जो पाणी मुहैया करे।